अच्छा ताके धमकियूं तो ॾे त कूड़न केसनि में फसाईंदोमांव। हाँ साईं चई तव्हां लोड़ींदव 2-3 साल कोन ईंदो। अच्छा तव्हां वटि तव्हां मूंखे बि ॿुधाई आहे ख़बर है नाज़रीन बोसदार वड़ा में तव्हां सां शेयर कयूं पिया। बोसदार वड़ा में पोरियत जो टालपुर वड़ा जे चौकी इंचार्ज ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। चौकी इंचार्ज ग़ुलाम असगर भुट्टो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। सिकंदर मलाह जी रिपोर्ट मुताबिक़ बोसदार वड़ा भरसां ॻोठ अलीआबाद जे रिवासी पोरियत यार मोहम्मद बिरोही प्रेस क्लब बोसदार वड़ा पहुची टालपुर वड़ा जे पुलिस चौकीअ जे इंचार्ज एएसआई ग़ुलाम असगर भुट्टो जे नाजाइज़नि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो आहे। पोरियत यार मोहम्मद बिरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टालपुर वड़ा पुलिस जो चौकी इंचार्ज एएसआई असगर भुट्टो मुखालफ़नि जे चवण ते गिरफ़्तार करे सख़्त तशद्दुद करे रिश्वत वठी आज़ाद कंदो आहे। मां हिकु मज़दूर आहियां, रोज़ानो मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़र कंदो आहियां। सूबेदार मुंहिंजे लाइ अज़ाब बणिजी वियो आहे, मुंहिंजे लाइ धरती ड्रामो बणाई वई आहे। हुनजो चवणु आहे त मूंखां रोज़ानो 2000 घुरे थो, न ॾियण ते गिरफ़्तार करण जूं धमकियूं पियो ॾे। हुनजो चवणु आहे त आज़ादु घुमी नथो सघां, पुलिस मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, रिश्वत ज़बरदस्ती घुरी रहियो आहे ऐं मिसकिन आहियां, घर हलायां या पुलिस खे रिश्वत ॾियां। हुन चवणु आहे त चौकी इंचार्ज ग़ुलाम असगर भुट्टो ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। पना रिंद ये बाबा बाबा जी भी चयो तुझो हक कंदासीं, मूंखे साॻियो ई ॿुधऊं, मुंहिंजी सदा न ॿुधऊं, ॿियनि जी ॿुधऊं, बेगुनाह बाबा जी बि मूंखे कुटियऊं, रोज़ रोज़ जे लाइ मां पैसा ॾियां